ख़ैर नाज़रीन, सिंध जे ज़िले शिकारपुर जे शहर मदई में क़ाइम बिस्प सेंटर ते डिवाइस होल्डरनि जी बदमाशी बरक़रार। डिवाइस होल्डरनि बिस्प अमलदारनि तोड़े ॿियनि शेयर होल्डरनि जे हराम जे हॾीअ ते हिक ॿिए सां कावड़ ऐं अणबणत बरक़रार आहे। परे परे खां आयल औरतूं क़िस्त हासिल करण खां सवाइ वापसि घर रवानियूं थी वयूं। ॾूरान इलाइक़नि खां आयल पीरसनि तोड़े बीमार औरतूं सॼो ॾींहुं बिस्प सेंटर जे दर ते दरबदर ऐं ख़ाक बसर थींदियूं रहियूं, मगर बेरहम डिवाइस होल्डरनि डिवाइसूं बंदि करे औरतुनि खे क़िस्त ॾियण खां इनकार करे छॾियो, जंहिं सबबु औरतूं हथे ख़ाली पिटूं पाराता ॾींदियूं वापसि घरनि ॾांहुं रवानो थी वयूं। ॿिए पासे अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ज़राए जे मुताबिक़ त बिस्प जी टीम हिसोपती न मिलण सबबु डिवाइस जो सिस्टम बंदि करे छॾियो, जंहिं सबबु जेकी क़िस्त आहे उहा जारी न थी सघी ऐं डिवाइसूं बंदि रहियूं ऐं औरतूं जेको आहे उहो क़िस्त हासिल करण खां सवाइ घर रवानो थी वयूं। जी नाज़रीन, अव्हांखे अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा था हलूं त मदई में क़ाइम बिस्प सेंटर ते डिवाइस होल्डरनि जी बदमाशी बरक़रार रही। डिवाइस होल्डरनि बिस्प अमलदारनि तोड़े ॿियनि शेयर होल्डरनि जे हराम जी हॾीअ ते हिक ॿिए सां कावड़ ऐं अणबणत सबबु परे परे खां आयल औरतूं क़िस्त हासिल करण खां सवाइ वापसि घर रवानियूं थी वयूं। ॾुआरान इलाइक़नि खां आयल पीरसनि तोड़े बीमार औरतूं सॼो ॾींहुं बिस्प सेंटर ते दरपदर थींदियूं रहियूं, मगर डिवाइस होल्डरनि पंहिंजो डिवाइसूं ऑन करण खां जवाबु ॾींदे औरतुनि खे क़िस्त ॾियण खां जवाबु ॾेई छॾियो, जंहिं सबबु औरतूं मायूस थी ऐं डिवाइस होल्डरनि खे पिटूं ऐं पाराता ॾींदे पंहिंजे घरनि जी तरफ़ रवानो थी वयूं आहिनि। ॿुधण में पियो अचे त जेके बिस्प डिवाइस होल्डर आहिनि या जेके अमलदार आहिनि उहे हिसो पती हिक ॿिए सां न मिलण सबबु हिक ॿिए सां अटकी पिया, जंहिं सबबु उन्हनि जेका डिवाइसूं बंदि करे छॾियूं। हीअ अव्हांखे ख़बर ॾींदा था हलूं मदई जी जेको बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो बिस्प सेंटर आहे, जिते औरतूं क़िस्त हासिल करण जे लाइ आयल हुयूं, मगर सॼो ॾींहुं इंतज़ारु करे करे औरतूं क़िस्त हासिल करण खां सवाइ पंहिंजे घरनि जी तरफ़ रवानो थी वयूं ऐं बिस्प अमलदार जेके आहिनि उहे हिसो पती हिक ॿिए सां खे न ॾियण सबबु पाण में अटकी पिया ऐं न थियण सबबु डिवाइसूं उन्हनि बंदि करे छॾियूं।